campo. वेलकम बैक नाज़रीन। अॼु असांजी ॻाल्हि पई थिए जीअं सिंध कॉन्फ्रेंस पार्टी जे चेयरमैन एडवोकेट कमर भट्टी सां सवेर ॻाल्हि पई थी कॉन्फ्रेंस जे हवाले सां मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंस जमायतुनि ते इल्ज़ाम लॻंदा रहनि था मुख़्तलिफ़ धुरनि जा त के मुख़्तलिफ़ सगारी पार्टियुनि जा आहिनि के सगारी धुरनि जा आहिनि के एजेंसियुनि जा माण्हू आहिनि ऐं जेको जंहिं पार्टी मां छॾे थो त इल्ज़ाम इहो अचे थो त हिन ॿी पार्टी ठाही आहे फलाणी एजेंसी फलाणी चवण ते ठाही आहे त हिक ॿिए ते अवां पाण ई कॉन्फ्रेंस इल्ज़ाम आणो था त एजेंसियुनि जा आहिनि त पोइ असुलु एजेंसियुनि जेको आहे या को न आहे को सगारी धुरनि जो आहे किथे ॾेई धुरनि जो इल्ज़ाम आहे किथे पर ॾेई धुरनि जो इल्ज़ाम आहे त पोइ केरु कंहिंजो माण्हू आहे वाक़ई उहा सिंध जा माण्हू या मुख़्तलिफ़ धुरनि जा माण्हू आहिनि सभु छा सबबु आहे सभिनि जी मां तस्दीक सां ॻाल्हि नथो करे सघां बाक़ी जेतिरे क़दुरु इहो हिकिड़े क़िस्म जो इल्ज़ाम हूंदो आहे त सिंधी माण्हू पंहिंजे क़ौमपरस्त क़यादत खां बदज़न थियनि पोइ चयो वेंदो आहे को अमेरिका जो एजेंट आहे को इंडिया जो एजेंट आहे को पाकिस्तान जो एजेंट आहे को सभिनी ते लॻनि था अवां ते बि इल्ज़ाम खोड़ पिया लॻंदा रहिया आहिनि असां ते इल्ज़ाम आंदा जग जीअण जा तंहिंजे करे इल्ज़ाम सियासत में लॻंदा आहिनि इल्ज़ाम ही सियासत हिकिड़ी वॾी भीड़ आहे बेकौल साईं जीएम सेठ जे त एॾी वॾी रश आहे ऐं उन में इल्ज़ाम तीरनि जा इल्ज़ाम एतिरा आहिनि जो माण्हू उन्हनि खां बचंदो ऐं हलंदो रहियो त निकिरी वेंदो जे किरी पियो त लताड़जी वेंदो तंहिंजे करे इल्ज़ाम इहे असां ॾियनि असां सिंध जा हिलाली पुट आहियूं असां पंहिंजो ज़मीर असांजो आहे हिकिड़ो कमर भट्टी हे आहे ॿियो मुंहिंजो अंदरि में कमर भट्टी आहे उहो कॾहिं बि असांखे इजाज़त न ॾींदो त कॾहिं बि सिंध जे ख़िलाफ़ु का बुरी ॻाल्हि ॿुधूं ऐं न ई उन ते अमल कयूं ऐं असां ते ॿिया जेके दोस्त आहिनि जिन जे लाइ तव्हां चओ था त उन्हनि ते इल्ज़ाम आहिनि एजेंसियुनि जा या ॿाहिरियुनि कुवतुनि जा भई हिन वक़्तु सॼे मुल्क में तव्हां इहो ॿुधायो त कहिड़ो सियासतदान बचियलु आहे जेको जंहिंजूं हमदर्दियूं कंहिं न कंहिं तरीक़े सां ॿाहिरियुनि मुल्कनि जे लाबीज़ सां हुजनि हिते चाइना लाबी कमु करे थी जेको पंजाब ऐं पंजाब जी क़यादत को सऊदी अरब जो आहे माण्हू वफ़ाक़ी सियासतुनि में को अमेरिका साहिब जो आहे सभई उन्हनि जी झोलियुनि में वेठा आहिनि कहिड़ो आवाम जे मैंडेट ते अवां ॻाल्हि पिया कयो त सभई धुरियूं ॿाहिरि धुरियुनि जी हमदर्दी वठी मोट में अवां 99 में ख़ुदि इंडिया विया मारवी सोशल वेलफेयर जे सॾ ते वीना शरंगी वारनि जे सॾ ते उते कॉन्फ्रेंस विया उते अवां पाकिस्तान खां अलॻि ॻाल्हि कई सिंध जी ॻाल्हि कई ऐं दावत ॾिनी त अचो अवां उन्हनि खे दावत ॾिनी छा सबबु पंहिंजे मुल्क में पंहिंजी धरती में अहिड़ी ॻाल्हि छो न पिया कयो मुल्क टोड़ण जी ॻाल्हि पराए मुल्क में वञी उतां जी हमदर्दी अवां ख़ुदि हासिलु करण जी कोशिशि कई जेके अवां कामयाबी मिली न मिली उहा अवां बहितर सम्झी सघो था शायदि उहो जेको शाह लतीफ़ इंटरनेशनल सेमिनार ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां त असांखे दावत मिली सभई हितां जा डेलीगेट हुया माण्हू ॿिया बि हुआ सभई हुया गॾु असां सां असां उते जेको मुंहिंजे शाह लतीफ़ मूंखां पुछियो वियो उते पाकिस्तान जो सफ़ीर बि वेठो पासपोर्ट ते वियासीं असां को गैर क़ानूनी कोन विया आहियूं उते मूंखां चयो तव्हांजी तक़रीर जो उनवान छा आहे मां उन्हनि खे फ़िलहालु न ॿुधायो मूंखे अंदेशो हुयो त मुंहिंजो उनवान जेको आहे मकाले जो तक़रीर जो उहो केरु ॿियो न हाईजैक करे वञे तंहिंजे करे मां उन्हनि खे ओचितो मूंखे सॾु थियो मां डाइस ते आयुसि मां उन्हनि खे ॿुधायो भई मुंहिंजे तक़रीर जो उनवान आहे शाह लतीफ़ ऐं भारत उहो हिकिड़ी हक़ीक़त हुई छो जो 300 साल पौणा 300 साल शाह लतीफ़ भारत जे शहरनि खे जो ज़िक्र कयो आहे के चिमकी वियूं चीन ते के मुड़ियूं मग़रिब का पार के दिल्ली के दखन के गुड़ियूं मथे गिरनार कनी अची भुज भिजायो के ढट मथे धार कनी अची उमरकोट तां वसाया वलहार साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी त दिल्ली जो ज़िक्र कयईं उन दिल्ली में शाह लतीफ़ जो सेमिनार पियो थिए त शाह लतीफ़ उन दिल्ली खे यादि कयो त दिल्ली वरी उन शाह लतीफ़ खे यादि कयो मां उन्हनि हालतुनि खे भेटियो उन्हनि हालतुनि खे पाण में मुशाबियत कराई त भई अॻ जी हालति छा हुई शाह लतीफ़ अॼु सिंधी माण्हू एतिरा महिमान नवाज़ खां उन्हनि हाणे महिमान नवाज़ी खां उन्हनि नाबरी वारी आहे छाकाणि त महिमान उन्हनि जा ॻिची में पइजी विया आहिनि शाह लतीफ़ जंहिं दिल्ली जो तूं ज़िक्र कयो उन दिल्ली खे बि तोखे यादि करणु खपे ऐं तुंहिंजी धरती अज़ामबाद में आहे पाड़े न आहे परूड़ त का राति रंजाए गुज़री तंहिंजे करे असां सिंध जी ॻाल्हि उते बि हिते कंदा आहियूं वॾनि जलसनि में जे उते असां सिंध जी ॻाल्हि कई पराए धारे मुल्क में जिते उतां जा ऑर्गेनाइज़र ख़ुदि अवां जी तक़रीर ते परेशान थी विया उहे ख़ुदि अवां जी तक़रीर कई उहे ख़ुदि परेशान थी विया त काफ़ी अर्सो ख़ुदि कॉन्फ्रेंस ऐं मुज़ाकरा न करे सघिया सिर्फ़ु अवां जी तक़रीर जे कॾहिं बि न असां तक़रीर में इहो चयो त सिंध ऐं सिंधियुनि जी हालति छा आहे भई जा तव्हां जेके सिंधी हुयो हितां लॾे आया हो हिते
यानी सिंध मां लॾे तव्हां इंडिया आया हो, तव्हांजी जाइ ते जेके ॿिया आया त उहे असांजी ॿोली फिरोश न आहिनि, असांजा कल्चर तरीक़े सां न आहिनि। तव्हां शाह लतीफ़ जो रिसालो ॾिनो, आडवाणी गुरबख्शाणी शाह लतीफ़ सिंधी ॿोली जी अल्फ़ाबेट ते उन्हनि वॾो कमु कयो आहे, ख़िदमत कई आहे ॿोली जी, त असांजा भाउर आहिनि। भली असांजो मज़हब जुदा आहे त छा थी पियो, कंवर भगत असांजो आहे, राजा डार असांजो आहे, असांजो सचल सरमस्त सामी असांजो आहे, शाह लतीफ़ असांजो आहे, सभु सिंधी आहियूं असां। उन लिहाज़ खां ॿोली जी असांजी हिकु आहे, कल्चर असांजो हिकु आहे, तंहिंजे करे असां इहो चयो त इन में को आहे न आहे। इहो जिथे बि चवंदासीं, हर प्लेटफॉर्म ते चवंदासीं, पोइ असां ते छा बि असां ते इल्ज़ाम हणनि। असां सिंध परस्त आहियूं, सिंधी परस्त आहियूं। असां उन्हनि खे इहो चयो त तव्हां हिते जो आया आहियो, वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि आख़िरनि में वेठा चिब चढ़ी, वतन थियो वरी कूड़नि कायरनि जो, सर उहे साॻिया पखी मंझसि ॿिया, जन लमाई ते लातियूं ॾिनियूं से वेचारा विया, अची कंग पिया जन किंझर खणी किनो कयो। असां इहो चयो, इहो ॾोह आहे शाह लतीफ़ जो प्रचार करणु सिंध जी। त जी बिस्मिल्लाह, असां हर सज़ा सहण लाइ तयारु आहियूं, सूली सज़ावार थियण लाइ तयारु आहियूं। सिंध जे अंदरि हिन जेकी लाक़ानूनियत आहे, जेको अमन अमानी सूरत ख़राबु आहे, उन में कॉम्प्रेसन जो कहिड़ो किरदारु आहे? ऐं मुख़्तलिफ़ कॉम्प्रेसन पार्टियुनि में अहिड़ा कारकुन बि आहिनि जेके अमन अमानी सूरत खे ख़राबु कनि था। उन में मुख़्तलिफ़ ॾोहारी माण्हू बि त अवां घणो तणो कॉम्प्रेस पार्टियुनि में, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जमायतुनि में अचनि था। उन्हनि खे उहे पार्टियूं अवां सभु छो नथा सज़ा ॾियो, ऐं ॾोह जी जेकी खोट छो नथी थिए, वाद ॾियो ॾींहुं छा सबबु आहे? इहो छा आहे त हिन मुआशिरे ऐं सोसाइटी में रहूं था त ज़ाहिर आहे त किथे न किथे असांजो बि को दामन भिॼंदो पाणीअ में। शाह लतीफ़ चयो आहे त मूंखे मूं पिरनि ॿधी विधो तार में, उभा ईअं चवनि त मतां पांध पिसाई। हाणे हिकिड़ो माण्हू हथें पेरें ॿधल आहे, उन खे तार खूह में था उछलनि, ऐं ॾिसंदड़ तमाशबीन इहा तवको था रखनि त बाबा मतां तुंहिंजो पांध पिसजे, मतां तुंहिंजो पलव जेको आहे पाणी में आलो थिए। उहो त थींदो ई थींदो। हिन सोसाइटी हिन मुआशिरे में था रहूं, हिन अहिड़े सोसाइटी में था रहूं त जिते उन जा असरात असां ते था पवनि, असां ते माना सभिनी ते। तंहिंजे करे असां में का कोताही का उणाई थी सघे थी। असां परफेक्ट न आहियूं, त असां मासूम न आहियूं, इंसान आहियूं। तंहिंजे करे तव्हां ॾिसो मुल्क जो मुआशिरो छा आहे, असां ते आङुरियूं थियूं खॼनि। असांजा क्रिकेटर ॾिसो कीअं था मुल्क जो नालो रोशन कनि, हितां दुआउनि जा अंबार आहिनि हर रोज़, ए मेरे मौला उनको तो कामयाब करना, ये करना, हो वरी उते लेन देन में लॻा पिया आहिनि पैसनि जी में। को सिंधी एक्टर को क्रिकेटर अॼु ताईं खयो वियो आहे? केतिरा क़ाबिल आहिनि? लाड़काणो ॾिसो, जेकाबाद ॾिसो, दादू ॾिसो, हैदराबाद, केतिरा सिंधी टैलेंट अथनि, उन खे खणनि नथा। हिकिड़े सूबे जी आहे सॼी टीम, मैनेजर बि, सिलेक्टर बि, ट्रेनिंग पंजाब थो करे, पंजाब वारा था कनि, उन्हनि खे ईअं न करणु खपे। ॾिसो तव्हां पंजाब ते हणूं था, ख़ुदि तालीम में असीं पुठिते वञूं पिया, सॼो फर्स्ट पोज़ीशन सॼे मुल्क में खईं अथई। सॼो सिंधी काइदे आज़म सिंधी हो, ज़ुल्फ़िकार भुट्टो सिंधी हो, साईं जी एम सेल सिंधी हो, अली अहमद राशिदी सिंधी हो। सभु होशियार ऐं ज़हीन आहिनि, जिन आङुरियुनि ते दुनिया खे नचायो। तमामु घणा सिंधी माण्हू आहिनि, पर जेको जंहिं तरीक़े सां उहो सिंधी एजुकेशन हुजणु खपे उहा न पई वञे। तमामु घणा असांजो ॿाराड़ी जो ॿार मानी ॿधी परे परे ताईं पंध स्कूलनि में थो वञे, ऐं हिते जे माहौल में गिरामर स्कूलनि में था पढ़नि। बस उन्हनि खे वेन उन्हनि खे दरवाज़े तां खणी हारून ॾेई वञे थी, मानी टिकी अंडा फ्राई सां नाश्तो करे था वञनि। उहो सुकल मानी खणी था वञनि, जेका मंझंदि जो पाणी में भिॼाए था खाइनि, ऐं पहिरें पंधु था वञनि। महिलनि जा महिल उन्हनि जा त हज़ारे स्कूल ॿुॾी विया आहिनि। असांजा मासूम बचड़ा हिन वक़्तु सिंध में बोर्ड खां पोइ तमामु घणा स्कूल लुड़ी विया, जेके तबाह थी विया आहिनि। इन खां पोइ सिंध किथे बीहंदी? आख़िरी नंढो सुवाल त सिंध जी सिचुएशन कहिड़ी बीहंदी ऐं कहिड़ो मंज़र हूंदो ईंदो? मूंखे त सख़्तु हिकिड़ी नाराज़गी बि थिए थी पंहिंजनि माण्हुनि जेके हाई लेवल ते हुकुमरानी में वेठा आहिनि। त असांजा मासूम ॿार जनम था वठनि कैंपुनि में, ऐं उन्हनि खे पाणी जेको साफ़ु आहे पीअण जो उहो कोन्हे। गैस्ट्रो जहिड़ी ख़सीस बीमारी आहे, डायरिया, उन में मरियो वञूं। दुनिया जूं किथे आहिनि इंसानी बुनियादनि ते क़ाइमु तनज़ीमूं?
किथे आहे एशिया वॉच, किथे आहिनि ॿियूं जो सिंधी माण्हू पंहिंजे वतन में बुख मरे? केतिरा मरनि था रोज़ था ॾिसूं, पाण पंहिंजे अखियुनि सां। ठटे में ॾिठो त हिकिड़ी ट्रक मां हिकिड़ी ॻोथरी किरी अटे जी, फाटी पई त उहे बचा असांजा उहो अटो मिटी समेत मेड़े झोली में पिया खाइनि। केॾी शर्म जी ॻाल्हि आहे। असांजी धरती ज़रिया असांजा, असांजो मुल्क, पेट्रोल असां बदी न मां 57 खूह निकिरनि उहे फिल्टर थी वञनि होॾां, ऐं गैस हितां जी, पाणी हितां जो, समुंड जी कमाई हितां जी, ड्राई पोर्ट उते फैसलाबाद में, नाको उते वरितो वञे, ऐं हिते जेके आहिनि धारिया सभु उहे MP MNA आहिनि। असां सिंधी माण्हू बुख ऐं बदहाली में मरूं था। दुनिया खे मां तव्हांजे चैनल जे मार्फत अपील थो कयां त अक़वाम मुतहिदा जा सेक्रेटरी जनरल ऐं दुनिया जा अक़वाम आलम जा मुल्को, असां सिंधी माण्हू मरी रहिया आहियूं पंहिंजी धरती ते, वसीलनि जे हूंदे असांखे बचायो, असांजी मदद कयो, असांखे ज़िंदगी ॾियो। तव्हां इन बैन अल-अक़वामी उसूलनि तहत इहो हलफ़ खयो आहे त कंहिं बि क़ौम जो फ़र्द कंहिं बि मुल्क में बुख विघे न मरंदो। असां मरी रहिया आहियूं। महिरबानी कमर भट्टी साहब, खोड़ सारी ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि, काफ़ी सारी ॻाल्हियूं जेके करणु खपनि। अॼु इस प्रोग्राम सिंध मुक़दमे में असीं कोशिशि कंदा जल्द असां ॿियनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हायूं। नाज़रीन, प्रोग्राम सिंध जे मुक़दमे में वक़्त जी खोट जे करे कमर भट्टी सां तमामु घणियूं ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि। क़ौम सियासत जे हवाले सां, सिंध जी मौजूदा सूरत जे हवाले सां असां कोशिशि कंदासीं त कमर भट्टी सां जल्द कंहिं प्रोग्राम में ॻाल्हियूं कयूं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान अमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।